असांजा ॿार आहिनि असांजे आईंदे जा अबा ऐं इन्हनि जे कुलनि ते जवाबदारी आहे सिंधी ॿोलीअ जे सलामतीअ जी। असांजा ॿार जिन जे लाइ असां ही ठाहियो आहे ख़ासि एपिसोड। ॾिसो केतिरा न सुहिणा सबाझा मिठड़ा था लॻनि। ही असांजा नंढड़ा नंढड़ा शहज़ादा जॾहिं हू ॻाइनि था ॿुधाइनि था नंढा नंढा बैत आखाणियूं ऐं कनि था रांदियूं। अचो त गॾिजी माणियो लुत्फ़ हिन प्रोग्राम जो सिंधी गुलड़ा। असांजे नंढड़नि ॿारनि जो ही प्रोग्राम पेश आहे सिंधी संगत तरफ़ां। Thank you.
पखी, पखी माना बर्ड्स। कांव, कांव माना क्रो। तोतो, तोतो माना पैरट। झिरकी, झिरकी माना स्पैरो। बदक, बदक माना डक। कबूतर, कबूतर माना पिजन। मोर, मोर माना पीकॉक। ही आहिनि सिंधीअ में नाला पखियुनि जा। जय झूलेलाल, मुंहिंजो नालो रिया मदनानी आहे ऐं मां तव्हांखे हिकु आखानी थी ॿुधायां। आखानी जो नालो आहे हाथी ऐं कीली। हीअ पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे। हिकु ॾींहुं हिकु हाथी जो पेर हिकु कीलीअ जे मथां अची वियो। भॻवान जी कुदरत हूअ कीली हिकु तमामु नंढड़े खडरीअ में हुजण करे बची वई। कीलीअ हाथी खे रन फारे चयो, मुआ मारिया, हेॾो सारो थियो आई, ॾिसी नथो हली। जेकॾहिं मां मरी पवां हा त मुंहिंजे प्यारनि बच्चनि खे केरु संभाले हा? हाथी कार अची केस चयो, आई त तिर जेतिरी ऐं हली आयो मूंखे सेखारण। ही चई करे हाथी पंहिंजी सूंड सां कीलीअ खे अहिड़ी त फुक ॾिनी जो कीली वीचारी हवा में उॾामंदी हाथी जे कन में पइजी वई। कीलीअ हाथी जे कन में चक पातो। हेॾो सारो हाथी सूर विचा टिप ॾेई लॻो ऐं ज़मीन ते लेथरियूं पाइण लॻो। कीलीअ हाथी जे कन मां ॿाहिरि निकिरी ऐं धमकी ॾिने चई, ॾिठई तमाशो, मूं तेरे जेतिरी तूं जहिड़े पर्वत खे कीअं न लिठाए छॾियो। ख़बरदार, अॻिते संभाले हलजे, हिन दफ़े तोखे छॾे ॾींदी। वॾा ॻाल्हि कंदा आहिनि त हुन ॾींहं खां पोइ हाथी खे कीलीअ खां एतिरो त डपु लॻंदो आहे जो ॾींहुं राति पंहिंजा कन नीड़े वांगुरु हेॾा होॾा लोॾींदो आहे। खेसि डपु लॻंदो आहे कि वरी मथां कीली कन में न पइजी वई। त नसीहत आहे कंहिंखे बि वॾाई न करणु खपे। जय झूलेलाल। असीं सिंधी पखड़ियल आहियूं भारत जे कुंड करछ में। इन जे करे हिक ॿिए सां जोड़ण मुश्किल ई न, नामुमकिन आहे। जे असीं गॾजण जी कोशिश करियूं, जुड़ण जी कोशिश करियूं त उहा थींदी इंटरनेट जे माध्यम सां। सिंधी संगत पारां असां शुरू कयो आहे सिंधी साथी बणाइण। असांजो वेबसाइट आहे sindhisathi.org। उन में तव्हां असां सां जुड़ो, पाण खे रजिस्टर करियो, ईमेल ऐं मोबाइल ॾेई। इन खां सवाइ तव्हां पंहिंजे शहर जी मालूमात ॾियो असांखे। तव्हांजे शहर में कहिड़ा स्कूल, कहिड़ा कॉलेज, एल्डर्स होम्स, मैट्रिमोनियल ब्यूरोज, एसोसिएशन्स जे इहा सॼी ॼाण असां पंहिंजे मोबाइल ऐप में विझूं त उहा मोबाइल थींदी सिंधी साथी, जेका तव्हीं कंहिं शहर में बीठा हूंदा त तव्हांखे ॾींदी ॼाण सिंधियुनि बाबति, उन शहर बाबति त उते कहिड़ा कहिड़ा मंदर आहिनि, टिकाणा आहिनि, या वरी कहिड़ियूं एसोसिएशन्स ऐं चैरिटेबल ट्रस्ट आहिनि। असीं सिंधी हिक ॿिए सां जुड़ी सघूं था फ़क़ति इंटरनेट जे माध्यम सां। त जुड़ो असां सां, हथ वधायो, हथ मिलायो त गॾिजी कमु करियूं, सिंधियत वधायूं, सिंधियत फैलायूं, जीअं असांजी सुञाणप सदाईं हुजे कायम। जय झूलेलाल। अचो त सिंधी सिखूं। हिन खां अॻु असीं सिंधीअ जी आयोटा यानी 52 अखरी अल्फाबेट्स में सिखियासीं के अखर, जे आहिनि अलफ अंब, बे बल्ला, बे बकरी, बे पन, भे भोलरो, ते तारो, थे थेलो, ते टोपलो, थे ठूठ, से सवाब, जिम जत, ये जिभ, झे झिरकी, ñे शून्य, चे चरखो, छे छत्ती, हाय हजाम, हाय खचर, दाल दुहिल, धाल धोबी, दे डेडर, दे डेल, ढे ढगो, ज़ाल ज़रो, रे रेल, वॾी रे माड़ी, ज़े ज़ंजीर। ऐं अॻिते सिखंदासीं हाणे स
स सां आहे संग, त स सां थींदा सत ऐं स सां थींदो सच। अंग्रेजीअ में इन जो उचार आहे जीअं एज एस इन सन। श, असीं श में ॿ नुक्ता हेठां हिकु मथां, श सां थींदो आहे शींहं, त श सां थींदो आहे शहर ऐं श सां थींदो आहे शक, त श सां थींदी आहे शीशी। अंग्रेजीअ में एज एस एच इन शो। श खां पोइ स, साद संदूक। हाणे हीअ स ऐं सीन स्लेट वारी स उचार असीं ॿिन्ही जो साॻियो कंदा आहियूं। स सां साद संदूक, स सां सफ़ा, त स सां सलाह। एज एस इन सन। ज़, ज़ाद ज़ईफ़, ज़ईफ़ माना कमज़ोर, त ज़ सां थींदो ज़रूर, त ज़ सां थींदी ज़रूरत। एज ज़ेड इन ज़ू। अंग्रेजीअ में चइबो आहे तुई तोतो। त, जीअं त सां तोतो, त सां तबलो, त सां तर्फ़ ऐं अंग्रेजीअ में एज टी इन तैवान। ज़, ज़ सां थींदो ज़ालिम। ज़ुई ज़ालिम असां सिखियासीं। ज़ सां थींदो ज़ालिम, ज़ सां थींदो ज़ाहिर, त ज़ सां थींदो ज़ुल्म। ऐं अंग्रेजीअ में एज ज़ेड इन ज़ू। एन सां थींदी ऐनक। ही अधु अखर आहे ॾीक खां मथां ऐं अधु आहे ॾीक हेठां। एन ऐनक, ऐनक अ सां। हिन जो उचार बि अलफ अंब वांगुरु अ जो आहे। अकुल, अक्स। ग़, ग़ सां ग़ालीचो, त ग़ सां ग़रीब ऐं ग़ सां ग़लती। फ, फ सां आहे फानूस, हिकु नुक्तो मथां, फ सां फानूस। फ सां फ़कीर, त फ सां फर्ज़। अंग्रेजीअ में एज एफ इन फैन। अॻिते हलंदासीं ऐं ॾिसंदासीं फी थो। 4 नुक्ता मथां ऐं ही सॼो ई अखर आहे लीक जे मथां। फ, फीथो। फ सां फीथो, त फ सां फल ऐं फ सां फणोटो। अंग्रेजी में थींदो आहे एज पी इन पिन। ख़ाफ कलम, 2 नुक्ता हिक ॿिए जे पासे खां। कलम, कदम, कर्ज़। अंग्रेजीअ में एज के इन किन। हिन खे असीं वॾो काफ कलम चवंदा आहियूं, छाकाणि जो असांखे आहे नंढो काफ कुतो। क सां थींदो आहे कुतो। क सां कन, क सां कम, सेम एज के इन किन। त हिते थियो असांजो ही सबक पूरो। असीं अॻिते मिलंदासीं पंहिंजे नए सबक में, जिते ताईं सिखंदा के ॿिया नवां अखर। तेसि ताईं कंदा रहो पंहिंजी प्रैक्टिस ऐं सिखो सिंधी।
लर्न सिंधी जे हिन मोबाइल ऐप में हाणे तव्हां ॿारनि खे बैतब सेखारे सघो था। अचो त सिंधी सिखूं। अॻिते ॾिसंदा 18 लेवल्स आहिनि। हर 3 अखरनि खां पोइ हिन एक्टिविटीअ ते क्लिक करे रांदि कंदा। हिते सिखंदासीं वॉवल्स। हिन स्क्रीन में सिंधीअ में अंग सिखबा ऐं उहे वरी हिन रांदि में सुञाणबा। ही आहे पोज़ीशन ऑफ कॉन्सोनेंट्स। ही आहे यूसेज ऑफ वॉवल्स। 2 या वधीक लफ़्ज़ मिली जुमिलो ठहे थो। ही आहे फिल इन द ब्लैंक्स यानी खाल भरियो। एंड्रॉइड ऐं आईफोन ते अॼु ई करियो डाउनलोड ऐं सिखो सिंधी। कबूतरनि सां गॾु गुटर गूं कंदे आसमान में उॾामूं। हिकु ॾींहुं सुबुह जो कबूतरनि जो हिकु झुंड आसमान में पियो उॾामियो। गुटर गु गुटर गु। खाधे जी ॻोल्हा में हू परे परे ताईं पियो उॾामिया, पर हिननि खे खाइण लाइ कुझु बि नसीब न थियो। उन्हनि में हिकु नंढड़ो कबूतर ॾाढो थकिजी पियो हो। हिन पंहिंजे अॻवान भोलूअ खे चयो, भोलू दादा, मां ॾाढो थकिजी पियो आहियां, थोरो आराम करियो। मुंहिंजा बचड़ा, एतिरो जल्दी थकजण ठीक न आहे। चिंता न कर, जल्दी असांखे कुझु न कुझु खाधे लाइ ज़रूर मिली वेंदो। इहे अखर ॿुधी नंढड़ो कबूतर चुप थी वियो ऐं उत्साह विचां हू वधीक तकड़ो उॾामण लॻो। जल्द ई पंहिंजनि साथियुनि खां अॻिते निकिरी वियो। जंगल में हिकु शिकारीअ चांवरनि जा कुझु दाणा ज़मीन ते पखेड़े छॾिया हुआ ऐं उन्हनि जे मथां पंहिंजो जार विछायो हो। कबूतर जी नज़र इन्हनि दाणनि ते पई। हू ॾाढो ख़ुशि थियो ऐं चयईं, वाह वाह, ॾिसो त सही, हेठि ज़मीन ते चांवरनि जा दाणा। अच्छा अच्छा, जहिड़ा खीर। अरे हाँ, अचो अचो, सभु हेठि हली ढो करे खाऊं। सभई कबूतर हेठि ज़मीन ते लही आया ऐं चांवर खाइण लॻा। पर ही छा? जार में कबूतरनि जा पेर फासी पिया। हू सभु ॾकी विया ऐं पाण खे छॾाइण जी कोशिश करण लॻा, पर छॾाए न सघिया। जल्दी हिननि शिकारीअ खे पाण न ईंदो ॾिठो। जार में एतिरा कबूतर ॾिसी शिकारी चवण लॻो, वाह वाह वाह, अॼु त मुंहिंजो नसीब खुलियो आहे। सरदार चयो, शिकारीअ जे हिते पहुचण खां अॻु ई असांखे कुझु करणु घुर्जे। हा हा, ॿुधायो असीं छा करियूं? मूंखे हिकु अटकल सुझी आहे। अचो असीं सभु गॾिजी हिन ॼार सूधो उॾामूं। यादि रखिजो त असांखे गॾिजी उॾामणो आहे। सभिनी पंहिंजे सरदार जी ॻाल्हि मञी ऐं सॼी ताक़त सां सभई ॼार सूधो उॾामिया। शिकारी इहो नज़ारो ॾिसी वाइड़ो थी वियो। हू उन्हनि कबूतरनि पुठियां दौड़ियो, पर पहुची न सघियो। सरदार चयो, असांजो हिकु खतरो टरी वियो। हाणे अचो हेठि मंदिर ॾांहुं उॾामूं, जिते मुंहिंजो दोस्त कुओ रहंदो आहे। हू असांखे हिन ॼार मां ज़रूर आज़ाद कंदो। इहो ॿुधी सभई कबूतर ॾाढो ख़ुशि थिया ऐं हेठि अची पहुता जिते कुएं जो पिरु हो। हेतिरनि कबूतरनि जे उॾामण करे ॾाढो आवाज़ पियो थियो, जो ॿुधी उहो डिॼी पंहिंजे ॿिर में वञी लिको।
सरदार चयो, ओ प्यारा कुआ, मां तुंहिंजो दोस्त कबूतर आहियां। महिरबानी करे ॿाहिरि अच ऐं असांजी मदद कर। उहे पंहिंजे दोस्त जो आवाज़ सुञातो ऐं यकदम ॿिर मां ॿाहिरि निकिरी आयो। कबूतरनि जे सरदार हिन खे सारी हक़ीक़त ॿुधाए चयो, मुंहिंजा दोस्त महिरबानी करे ॼार खे कुतरे असांखे आज़ाद कर। असीं तुंहिंजा सदाई शुक्रगुज़ार रहंदासीं। प्यारा दोस्त, मूं लाइ त इहो ॾाढो सवलो कमु आहे। मां तव्हांखे जल्द थो आज़ाद करियां। उहो जल्दी पंहिंजनि ॾंदनि सां यार कुतरण लॻो। सभु कबूतर आज़ाद थिया। हिननि कुए जी महिरबानी मञी ऐं ख़ुशि थी घर ॾांहुं उॾामी विया। सुबारो ॾिठव ॿधीअ में केतिरो न बल आहे। जय झूलेलाल। असीं जॾहिं बि कंहिंसां मिलंदा आहियूं उनखे खीकारींदा आहियूं त केरु चवंदो आहे हरिओम, को चवंदो हरे राम, त केरु चवंदो आहे जय श्री कृष्ण। आहिनि त सभु उहे हिकु ई ईश्वर जा नाला, जुदा जुदा रूप आहिनि, पर तव्हांखे ख़बर आहे न त असां सिंधियुनि जो इष्ट देव आहे झूलेलाल। त छो न असीं सिंधी जॾहिं हिक ॿिए सां गॾूं त जेकर झूलेलाल चओ। ईअं चवण सां छा थींदो ख़बर अथव? सॼी दुनिया में ख़बर पइजी वेंदी त ही जेको माण्हू आहे उहो सिंधी आहे, ऐं सिंधी सॾाइण में असांखे केतिरो न फ़ख़ुरु थींदो। त पोइ अॼु खां ई वठी हिक ॿिए खे खीकारियो, जय झूलेलाल जे। त अॼु जो ही प्रोग्राम हिते ई थियो पूरो। असांखे रहंदो इंतज़ार तव्हांजी रायनि जो। त पोइ देरि न करियो, लिखो, ॿुधायो असांखे अॼु ई पंहिंजा वीचार त तव्हांखे ही प्रोग्राम कीअं लॻो। असांजा ॿिया बि वीडियोस ते ॾिसंदा रहो असांजे YouTube चैनल ते। जय झूलेलाल।